औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला उन क़ौम जी तबाही कंदो आहे जंहिं क़ौम जा हुक्मरान फ़ुज़ूल ख़र्च कंदा आहिनि ऐं अयाशीअ ते गुज़ारो कंदा रहंदा आहिनि। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बदतरीन बानू उहो आहे जेको अकेलो खाईंदो हुजे ऐं ॿियनि ज़रूरतमंदनि खे उन हिसे मां कुझु न ॾिए ऐं अकेलो सफ़र कंदो हुजे, पंहिंजे ग़ुलामनि ते ज़ुल्म करे थो ऐं उन खां वधीक हरकती गुनाहगार उहो आहे जंहिंखां ॿिया इंसान डिॼंदा हुजनि ऐं जंहिं मां कंहिं बाने खे भलाईअ जी उमेद न हुजे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको बानू पंहिंजे औरतुनि जे मामलनि में इख़लाक़ी सुधारो आणे थो उहो ई सचो बानू हूंदो आहे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको बानू पंहिंजे घर वारनि ऐं नियाणियुनि जो घणो ख़्यालु रखे थो उहो ई तमामु बहितरीन बानू आहे।